नाज़रीन, वारहे तालुके जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि वाहन में पानी की खोट ख़िलाफ़ लालू राउंक में आबादगारनि हारियुनि JUI सां गॾिजी मदरसा चौक खां मुख्य बस स्टॉप ताईं रैली कढी धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी जे रिपोर्टर तुफ़ैल मुग़ेरी सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। एरीगेशन जो रिकमेंडेशन टाइम असांजो आहे मई में असांखे पानी ॾिनो वेंदो त असां पंहिंजा एरी 6 जूं जिन्सूं पोखींदासीं, असांखे वधीक खसारा न पवंदा, हाइब्रिड असां न वठंदासीं। पर बदकिस्मती सां असांखे अहिड़ा अॻवान मिली विया आहिनि जंहिंजे करे असां पुठिते पहुती आहियूं। मई वारो पाणी असांखे जून जुलाई में थो मिले पियो। मजबूरन असां हाइब्रिड ॿिज कया आहिनि। जेकॾहिं असांजो ॿिजू साइरियूं खस थी वियूं त असांजो आबादगार तबाह थींदो। हींअर असांखे 10 ॾींहंनि जे अंदरि में जेकॾहिं पाणी न मिलियो त असांजो टाइम पीरियड इन वैराइटी जो पोइ हली वेंदो। पोइ असांजो फसल मुकमल जो मुकमल खस थींदो। असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त आबादगार खे तबाही खां बचायो। हारिन जो वापार, घर रो बच्चा ॿार, तालीम, सिहत, रोज़गार इन पाणीअ ते आहे। शाखुनि खे टाइम ते खाटियूं नथा कराइनि। हे AC ऐं इंजीनियर माण्हुनि खां पैसा वठी वॾनि वॾेरनि MN MPS जा वाटर पहिरियों था भराइनि। हाणे बि नसीर शाख समेत जेके बि शाखूं आहिनि उन्हनि जे पुछड़ी ताईं खाटी कराए उन्हनि जे हारनि खे पाणी पहुचायो। जेकॾहिं न त पोइ हारी जॾहिं बि उथियो आहे गॾियल दांह कयां त उहो तब्दीली ऐं नतीजा ॾींदो आहे। हाणे हिननि जो सिंध खे आख़िरी कापारी धक्को आहे पाणी बंदि करे। छो त पाणी असांजी ज़िंदगी आहे। असीं पाण त जीअरा रहियूं था, असांजा नस्ल बि जीअरा आहिनि पाणीअ सां। पर असांजी उन्हनि खे ख़बर आहे त सिंध जी वाहिद जेका मईशत आहे उहा करंगे जी हॾी ज़राअत आहे। ज़राअत खे हिननि आख़िरी अची अटैक कयो आहे, हमलो कयो आहे। सिंध जी अक्सर इलाइक़नि में पाणी कोन्हे, ॼाणी वाणी बंदि कयूं वेठा आहिनि। नसीर शाख हज़ारे एकड़ ज़मीन खे आबाद कंदी आहे असांजे हिन इलाइक़े में। माना कंबर खां वठी करे वार खां परते 15 किलोमीटर जूनानी बंगुलनि जी मनी एंड कंदी आहे इहा नसीर शाख। माना त अलाए केतिरा किलोमीटर इन्हनि जो फ़ासिलो आहे, वॾी एतिरी डिघी आहे। बदकिस्मती सां हिन टाइम ते असां पंहिंजा रोंबा छॾाए वेंदा आहियूं। पहिरीं भाण जी छंड ॾेई वेंदा आहियूं रोंबनि खे, इनखे फसल खे। पर बदकिस्मती सां अॼु पाणी कोन्हे को। हे पुछड़ी ते पोइते पियल इलाइक़नि में आवाम जो पाणी बंदि कयो आहे। आवाम जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं ख़ैर आबाद थी वियूं। असां परेशान लॻा पिया आहियूं पाणी जे उन जे लाइ, लप जे लाइ। असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त खुदा आवाम सां भलाई कयो पाणी जो।